मीर शाहज़ैन खान बिजराणी बडाणी शहर पुटी मुख़्तलिफ़ कोटनि जा दौरा करे ताज़ियतूं पुर कयूं आहिनि। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त मूंखे JUI पारां N191 ते टिकट मिली आहे ऐं JUI जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़ां पियो। हुन चयो त गुज़िरियल 30 साल में पीपुल्स पार्टी जी हुकूमत सिंध खे मुसलसल तबाह ऐं बर्बाद कयो आहे। अॼु आउं बडाणी शहर समेत बसकरदाई वारे इलाइक़े जो दौरो कयो आहे। इलाइक़े जा रोड रस्ता खंडरगाह नज़र पिया आया। हुन चयो त बडाणी शहर ऐं इलाइक़े जी आवाम साथ ॾे मूंखे कामयाब कंदी। इंशाअल्लाह JUI जी टिकट ते आउं इलेक्शन खटे बडाणी शहर समेत ज़िले कश्मीर कंदोकुट जा रोड रस्ता ड्रेनेज सिस्टम तालीमी निज़ाम खे बहितर कराए तरक़ियाती कम करे मुंझल आवाम जी बेचैनी ख़त्म कंदुसि। इन मौक़े ते हाजी खान डोबकी वज़ीराणी सैयद मुर्तज़ा शाह हाफ़िज़ मुनीर अहमद भुट्टो सहाफ़ी ग़ुलाम यासीन भुट्टो करीम खान बिजाणी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। मीर शाहज़ैन खान बिजाणी जो वधीक छा चवणु हो अचो त ॿुधूं था। अदा जेकियूं हाणे सेंसिस में जेकियूं नयूं डीलिमिटेशन्स थियूं आहिनि, इन डीलिमिटेशन्स खां बाद में जेका NA191 आहे ठुल कंदकोट ऐं कश्मीर, मां उन NA वारी सीट ते इलेक्शन विढ़ंदुमि। हा 191 ऐं टिकट JUI अच्छा जे प्लेटफॉर्म छा सम्झो था साईं तव्हां जे बाद हिते पहिरियों भेरो मुंहिंजे ख़्याल में त हिन आवाम जो प्यार बेहद मिले थो पियो। मुंहिंजो वालिद साहब मरूम बि हिन तक खां 2008 में MLA रहियो आहे। हाणे डीलिमिटेशन में कुझु चेंजिस ज़रूरु थियूं आहिनि। आवाम जेका अॻु में मेंबर्स चूंडींदी रही आहे, जेका ॿाहिरि जा के लाहौर खां आया हुआ के काथूं, उन्हनि जी डिलीवरेंस न आहे हिते। तव्हां पाण ॾिसो, मां त रस्ते में आयो आहियां त हिते त रोड रस्ता ई न आहिनि तव्हां वटि। जेके चवनि पिया त असां कश्मीर खे पेरिस बणायो आहे, उहो ज़ाहिर नथो थिए। ऐं ॿियो हिते हमेशह कश्मीर में इंतकामी कारवाइनि जी सियासत रही आहे। इन शयुनि खे मद्देनज़र रखी आवाम काफ़ी इन्हनि खां बदज़ैन आहे ऐं इनशाअल्लाह फतह असांजी थींदी। बिल्कुलु बिल्कुलु कंदकोट जी आवाम हुजे, ठुल जी हुजे या कश्मीर जी हुजे, इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे। ऐं हुननि जेको पंहिंजो नाक़स कारकिर्दगी ॾेखारी आहे ऐं माण्हुनि सां जेको से मोहबत ऐं प्यार वारो जेको से रस्तो न रखियो आहे, उनजे करे काफ़ी माण्हू उन्हनि खां बचिया आहिनि, जेको इनशाअल्लाह असांखे फ़ाइदो थींदो। चाचा मीर ग़ालिब खान त मुंहिंजो चाचो आहे, बाबा जो दोस्त हो। ऐं 2013 में मां मीर ग़ालिब खान सां गॾु हुउमि। 2018 में बि तव्हां ॾिठो त असां मीर शमशेर खान ऐं मीर ग़ालिब खान सां गॾु वियासीं। ऐं तव्हां ॾिसो त 2018 में बि शमशेर खान खे केतिरी वोट मिली आहे। पहिरियों दफ़ो आयो ऐं हितां हिन हल्के में 50,000 वोट खणी वियो। त इहे माण्हू हिननि जा ॾुखायल आहिनि। ऐं हिन 5 सालनि में अञा जेको से माण्हुनि जे मथां फटनि ते मरम न रखिया अथऊं, अञा उन्हनि खे लूण विधा अथऊं, अञा उहो जेको से वधीक बदिज़ा आहिनि। उहे मथां गॾु आहिनि ग़ालिब खान ऐं मीर शमशेर खान। हिकिड़ो सवाल उर्दू में तव्हां ॾिसो बडाणी में जेको से मूंखे त काई ख़ासि फैसिलिटी त ज़ाहिर नथी थिए। इहो अचूं पिया बि त जेको से छड़ो इहो पथरनि जा ढिंग पिया ऐं जेको से हाणे को जेको से रोड जो इहो पथर पिया आहिनि। बाक़ी त हेठि वियासीं त सभु छड़ो कचो लॻे पियो। मूंखे ईअं लॻे पियो त असां कचे में किथे घुमूं था पिया। ऐं बडाणी जी आवाम में बि असांखे उमेदु आहे इनशाअल्लाह उहा वोट ॾींदा। ॾिसो सियासत में तव्हां जेका तव्हांजा नुमाइंदा आहिनि, तव्हां ॿिन्हिनि खे तोरे करे पोइ फ़ैसिलो कयो। ऐं ॾिसो तव्हांजे लाइ ईज़ी अप्रोचेबल केरु आहे, कंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि। असांजे ख़ानदान में, बिजाणी ख़ानदान में कॾहिं बि जेको से इंतकामी कार्रवाई वारी असां वटि सियासत न रही आहे। असां हमेशह जेको से माण्हुनि खे प्यार ॾिनी आहे, मोहबत ॾिनो आहे। माण्हुनि सां हमेशह असां दुख दर्द में बीठा आहियूं। इन जे करे ई असांजे ख़ानदान जी असांजी माण्हू इज़त बि कंदा आहिनि, मोहबत बि कंदा आहिनि। असांजो वॾे में वॾो प्लस पॉइंट बि इहो ई आहे। देखें जनाब, आपका ये सवाल बहुत अच्छा है। जो यहाँ पर आपके पिछले 15 साल से नुमाइंदे रहे हैं, जो MNA भी रहे हैं, MPA भी रहे हैं, वफाकी वज़ीर भी रहे हैं, ये बेहतर है कि आप सवाल उनसे करें। और आवाम को भी हम ये बोलेंगे कि उनसे ये सवाल किया जाए कि उन्होंने इस 10 साल के टेन्योर में, 15 साल में क्यों अपने इलाकों में जो है ये बेसिक हेल्थ की, एजुकेशन की फैसिलिटीज़ भी नहीं दी हैं। यहाँ पर तो हमें लगता है कि हम वीराने में घूम रहे हैं। शहर का नाम है लेकिन लग वीराना रहा है। इस वक्त आप किस हल्के से इलेक्शन लड़ने का बाज़ाब्ता तौर ऐलान कर रहे हैं? मैंने आपको बताया है और फिर से बता रहा हूँ कि मैं NA191 कश्मीर कंदकोट ठुल से नेशनल असेंबली के लिए इलेक्शन लड़ूंगा। किसकी टिकट पर इलेक्शन लड़ेंगे? JUI की टिकट से इंशाअल्लाह।